गले में सूर, साइंसी सबब, अलामतूं ऐं असरायता इलाज। दोस्तों, सेहत जा मोती में भलीकार। छा तव्हांखे ख़बर आहे त 90% गले जो सूर वायरल ऐं इन्फेक्शन जे करे थींदो आहे ऐं सिर्फ़ 10% केस बैक्टीरिया जा हूंदा आहिनि। पर सवाल हीअ आहे त कहिड़ो इलाज वाकई कमु करे थो। अॼु असीं साइंस ऐं तहक़ीक़ जे बुनियाद ते तव्हांखे सचा ऐं असरायता हल ॿुधाईंदासीं। अचो त सम्झूं त गले में सूर थिए छो थो। नंबर पहिरियों आहे वायरल इन्फेक्शन। 90% केसनि में थींदो आहे। आम वायरस जहिड़ो कि राइनो वायरस, इन्फ्लुएंजा ऐं कोरोना वायरस गले जे सूर जा आम सबब आहिनि। NIH जे मुताबिक़ वायरल सूर 5 खां 7 ॾींहं अंदरि पाण मुरादो ठीकु थी वेंदो आहे। नंबर ॿियो आहे बैक्टीरियल इन्फेक्शन। 10% केसनि में थींदो आहे। स्टेप थ्रोट कोक बैक्टीरिया गले में सख़्त सूर, तप ऐं सोज खे जनम ॾिए थी। जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिज़ीज़ चवे थो त 15 खां 30% ॿार इन जो शिकार थियनि था, जॾहिं त बालिग 5 खां 10% थियनि था। इन खां अलावा ॿिया सबब बि थी सघनि था, जंहिंमें एलर्जी आहे, मिसाल तौर पोलिन, मिटी या जानवरनि जा वार, उन्हनि जे करे बि थी सघे थो गले जो सूर। ऐं गैस्ट्रोईसोफेजियल रिफ्लेक्स जे करे बि मुमकिन आहे, जॾहिं मादे जो तेज़ाब गले ताईं अचे। तमामु तेज़ ॻाल्हाइण या हवा जी खुश्की जे करे बि थी सघे थो। हाणे अचो त सम्झूं डॉक्टर सां कॾहिं राब्तो कजे। हार्वर्ड मेडिकल स्कूल मुताबिक़ जेकॾहिं तव्हांखे हीअ अलामतूं हुजनि त डॉक्टर सां फौरी राब्तो करियो। सूर 5 ॾींहं खां वधीक रहे या 101 फ़ारेनहाइट खां वधीक तप थिए, बुखार थिए, गले में सोज थिए या ॻाढ़ा दाग अचनि, साह खणण या खाधो खाइण में तकलीफ़ थिए त डॉक्टर सां फौरी राब्तो करियो। साइंस मुताबिक़ साबित थियल इलाज। उन्हनि इलाजनि मां पहिरियों आहे गरम नमकीन पाणी जा गुरड़ा। NIH चवे थो त रोज़ानो 3 खां 4 भेरा गुरड़ा करण सां 50% माण्हुनि जो सूर घटि थिए थो। लूणु बैक्टीरिया खे ख़तमु करे थो ऐं सोज़िश खे आराम ॾिए थो। नंबर ॿियो आहे माखी ऐं अदरक। BMC जर्नल मुताबिक़ माखी में एंटी वायरल ऐं एंटी बैक्टीरियल ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। अदरक में मौजूदु जिरंजल सोज़िश ऐं सूर खे घटि करे थो। नंबर 2 आहे एंटीबायोटिक्स, सिर्फ़ बैक्टीरिया इन्फेक्शन लाइ। स्ट्रेप थ्रोट लाइ डॉक्टर पेनिसिलिन या एमोक्सिलिन ॾियनि था। एंटीबायोटिक्स सां 85 माण्हुनि जो सूर 3 ॾींहं में ख़तमु थी वञे थो। नंबर 4 आहे गरम चांहि ऐं पाणी। यूनिवर्सिटी ऑफ मिज़ूरी जे मुताबिक़ पाणी पीअण सां गले जी खुश्की ख़तमु थिए थी। लीमे ऐं माखीअ सां गरम चांहि 70% माण्हुनि लाइ फ़ाइदे वारी साबित थिए थी। नंबर 5 आहे पेनाडोल ऐं आइबोप्रूफेन। जर्नल ऑफ क्लिनिकल फार्माकोलॉजी मुताबिक़ उहे दवाऊं गले जे सूर लाइ मौसिर आहिनि। उन्हनि लाइ ही तहक़ीक़ ज़ाहिर थी आहे त 75% माण्हुनि जो सूर 24 कलाकनि में बहितर थियो ऐं 48 कलाकनि में मुकमल आराम मिलियो। सही सुञाणप ऐं सही इलाज तमामु ज़रूरी आहिनि। जेकॾहिं सूर वायरल आहे त गुरड़ा, माखी, अदरक ई काफ़ी आहिनि। जेकॾहिं बैक्टीरियाई आहे त डॉक्टर जी तजवीज़ कयल दवा ज़रूरु खाओ। यादि रखो, जेकॾहिं सूर वधी वञे या साह वठण में ॾुखियाई